खलीफ़ा महमूद निज़ामी असांजे लाल बुज़ुर्गो उन साईं खां पुछो साईं बीठो उनजी ज़मीन ते नार पिया हले साईं फ़कीर महमूद निज़ामी खां पुछियोसीं तव्हांजो साईं फरमायो मुंहिंजो मुर्शिद अपर सिंध में रहे थो पीर मोहम्मद राशिद रोज़े जो लाड़ भरियो पियो बुज़ुर्गनि मां हथ वठी उन तोखे छा ॾिनो साईं फरमायो तोखे एतबार कोन ईंदो जेको साईं मूंखे ॾिनो आहे सो तोखे थोरो छल करे खाए लोटियूं हलियूं ॿई लोटियूं नार जूं उन में हिकिड़ी लोटी में आङिरियूं अथव 5 साईं रोज़े धणी बादशाह जो ॾिनो रिज़्क़ पंहिंजो ज़िक्र हलायो ला पर पानी कशीअ में वहे पियो जितां जितां किरे पियो जन जन वणनि में फुटनि में साड़ियुनि में कणकुनि में लहे पियो त संग संग लुॾे पियो उन्हनि मां आवाज़ पे आयो ला इलाहा साईं फरमायूं फ़कीर अपर सिंध जे मुर्शिद मूंखे ही फैज़ अता फरमायो